मां पहिरें नंबर ते चवंदुसि मां ज़िले चेयरमैन जे माथे न आहियां, मां MLA आहियां ऐं मां पार्टी जे माथे आहियां डायरेक्टली पार्टी क़यादत ते। हिकिड़ी पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त मां हल्फिया चवां थो त मां कंहिंसां मुंहिंजे वटि इलाइक़े में 7 टाउन कमेटियूं, 2 म्यूनिसिपल कमेटी ऐं तक़रीबन 32-33 जेके आहिनि उहे यूसीज़ आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो बि हुते ऑफिसर कोन्हे, मुंहिंजो हिकिड़ो कॾहिं बि मां उहे जेके सभई आहिनि उहे सभई असांजे MPA साहिबान जे हवाले हुजनि उहे उनखे संभालींदा आहिनि या जेको बि चयो अथव। हे नईम साहिब जो हल्को हुयो MPA ऐं शेख साहिब जेको आहे उहो उनजी चॉइस हुयो। जॾहिं हुन MPA साहिब रिकमेंड कयो त सभु चयो बिस्मिल्लाह बाबा ठीकु आहे। सो बाक़ी इहे मां पाण लीगल नोटिस जो एक्शन खणा थो पियो, कंहिं लीगल नोटिस मोकिलियां थो। मां 10 करोड़ जी दावा थो कयां जेकॾहिं हाजी साहिब खे साबित करे, रुपयो साबित करे। पर हीअ हाजी साहिब त जा ख़ैर ज़िले में कोई बि साबित करे त मूं कंहिं बि कम जो रुपयो घुरियो आहे या वरितो आहे त मां इस्तीफ़ा ॾेई हलियो वयुसि। त हे हिकिड़ी असांखे बदकिस्मती असांजी आहे त असांखे पंहिंजी पार्टी जा माण्हू जेके आहिनि उहे न सहण जे मूड में आहिनि। उन्हनि जो मां जवाबु पार्टी सां क़यादत सां मिलां थो, आयो आहियां कराची, सुभाणे प्रिंट वठी करे जो अपराइज़ कयां थो, ॿुधायां थो हे हल थो। असांखे मुखालफ़त खां ख़ौफ़ न आहे, जेको पंहिंजनि खां ख़ौफ़ आहे। उहो थींदो आहे, हर पार्टी वॾी पार्टी आहे असांजी, असां में असांजे पंहिंजा मुखालिफ़ आहिनि। उनजो जवाबु मां ॾींदुमि। लीगल नोटिस मां शेख साहिब खे मोकिलियां थो, शेख साहिब जवाबु ॾे पोइ मां हर जाने जो 10 करोड़ करायांसि थो। ठीकु आहे। अच्छा शाह साहब, पार्टी जे अंदर ई मैकेनिज़म आहे अहिड़ो जंहिंमें इन क़िस्म जे वाक़िअनि जी जांच थिए या को ॿियो फॉरम तव्हां फॉलो कंदो जिथे तव्हांजे मथां, तव्हांजी घरवारी जे मथां तमामु संगीन इल्ज़ाम आहिनि ऐं तव्हां हिन इल्ज़ामनि जो जवाबु कानूनी तौर ते कहिड़ो ॾींदव? कानूनी इहो आहे त फ़िलहाल त मां हिनखे लीगल नोटिस थो ॾियां त इहे इल्ज़ामात पंहिंजा प्रूव करे। ऐं पार्टी खे छा थियो आहे जो कुझु ॾींहं पहिरियों शेख साहिब हिते जेके हली LT जेके केडाल्स रैली हली उनखे ख़िताबु कयो। उन में हे कोई ज़रूरत खां घणो ॻाल्हायो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ु पार्टी खे चयो वियो, पार्टी क़यादत खे ज़िले खे त भई हिन ते नोटिस वठो। उन ते असां बि चयोसीं भई ग़लति ॻाल्हि आहे, पार्टी डिसिप्लिन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। उहे तक़रीरूं रिकॉर्ड ते पयूं आहिनि। पर हिन जेका हिकिड़ी ॿी ऑडियो मोकिली आहे उहा मूं वटि महफ़ूज़ आहे, मां हाली डिस्कलोज़ नथो कयां छो जो उहो कंहिं पार्टीअ वॾे माण्हू कया उनजे चवण ते मूं कयो आहे ऐं इहा उन वटि हाणे उन हलाई आहे। बहरहाल मां आहियां कराची, सुभाणे क़यादत सां मिलंदुसि और हेॾा अर्ज़ु कंदुमि। बाक़ी मुंहिंजो चैलेंज आहे खैरपुर ज़िले में त चयो सॼे पाकिस्तान में को माण्हू मूं वटि अचे त मां हुनखे रुपयो बि वरितो आहे त मां हुनखे 10,000 मोटाईंदुसि। ठीकु आहे भैया साईं।